खैरपुर जमियतुल उलमा इस्लाम पारां पेट्रोलियम शयुनि बिजली गैस ऐं खाधे पीते जी शयुनि जी क़ीमत में वाध ऐं महांगाई ख़िलाफ़ बदन ते पथर ॿधी नुमाइश चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई वई। हिन मौक़े ते उबैदुल्ला मुफ्ती आज़म नेक मोहम्मद बिलाल सज्जाद अब्दुल सत्तार बेन अकबरनि हुक्मराननि ते सख़्त तनक़ीद कंदे चयो त माज़े में मौजूदा वज़ीर आज़म कुझु रुपयनि जे वाध ते हुक्मराननि खे चोर चवंदा हुआ, पर अॼु महांगाई उरूज ते पहुची चुकी आहे। माण्हू ख़ुदकुशी करण ते मजबूर आहिनि। हुन वधीक चयो त आए ॾींहुं पेट्रोल डीज़ल बिजली ऐं गैस जी क़ीमतुनि में वाध ग़रीब अवाम जी ज़िंदगी अज़ाब बणाए छॾी आहे। पेट्रोल महांगो थियण खां पोइ ट्रांसपोर्ट जे किरायनि समेत रोज़ाने जे इस्तेमाल वारियूं शयूं आसमान सां ॻाल्हियूं करे रहियूं आहिनि, जंहिं करे आम माण्हू सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। ख़ासि करे पोरियो तबिक़ो जंहिंजी आमदनी महदूद आहे, तंहिं लाइ ॿारनि जी तालीम, सिहत ऐं ॿियूं ज़रूरी ज़रूरतूं पूरियूं करणु मुश्किल थी वियो आहे। एहतिजाज में शरीक माण्हू हथनि में ॻरा पथर, प्लेकार्ड्स ऐं बैनर खणी रखिया हुआ, जिन ते महांगाई ख़िलाफ़ नारा दर्ज हुआ। मुज़ाहिरनि हुकूमत खां मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में घटिताई करे महांगाई ते ज़ाब्तो आणण लाइ असराइता क़दम खंया वञनि त जीअं ग़रीब अवाम सुकून जी ज़िंदगी गुज़ारे सघे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।